आहिनि वेठा आहिनि ज़ाहिर वो न मेलो घुमण आया आहिनि न कि शादी जे काज में आया आहिनि, सोचे सम्झी सभु कुझु पोइ आया आहिनि। ज़ाहिर हिकिड़े हुकूमत सां तनाज़ो आहे ऐं हिकिड़े जंग जे मैदान में आया आहिनि। हीउ जंग जो मैदान आहे। असीं मेलो हिन वक़्त असां बिबोले बाईपास ते जिथे सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनाल ख़िलाफ़ जेको धरणो लॻल आहे वकीलनि जो, उनमें साईं इशफाक जान जेको चंद्र मोहम्मद खान जी हिकिड़ी मोज़िज़ शख़्सियत आहे ऐं केनालनि जे मसइले ते साईं अॻु भरी तैरी ॻाल्हाई आहे। अञा केनालनि जो आगाज़ थियो पिए टे टिम खां साईं जेको आहे चंद्र मोहम्मद खान प्रेस क्लब ते हिकिड़ी तारीख़ी बुख हड़ताल कई ऐं उन खां पोइ जंहिं पार्टी जो प्रोग्राम हुजे उन में साईं माण्हुनि सां गॾु शिरकत कई ऐं पाण प्रोग्राम उते कई जेको तारीख़ी माना रैली जेकी उते निकिती ऐं हींअर बिबोले पासे जो धरणो लॻल आहे। पहिरें ॾींहं खां साईं हिते मौजूदु आहे। अचो साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उनजो छा चवणु आहे? हाँ, बिस्मिल्लाह रहमान रहीम। या कवि ज़ुल जलाल वल इकराम। असांखे अॼु 7 ॾींहं असीं चंद्र मोहम्मद खान मां सिंध आबादगार इत्तेहाद फोरम जे प्लेटफॉर्म तां सभु दोस्त अहबाब हारी आबादगार हिते आयल आहियूं ऐं हिते अचण खां पोइ असांखे महसूसु थियो त अॼु असांजी सिंध जेका 2025 वारी आहे उहा पहिरीं वारी सिंध कोन्हे। सॼी सिंध जागी पई आहे, सॼी सिंध उथी पई आहे ऐं हज़ारनि जी तादाद में माण्हू हुते अचनि पिया वञनि पिया कलाक में। ऐं हिकिड़े टाइम ते असांखे अंदाज़ो आहे त लख ॾेढ लख जो मजमू गॾु थिए थो ऐं सभिनी खे इन केनालनि जे ख़िलाफ़ु तमामु घणी कावड़ ऐं तकलीफ़ ऐं इहा बेचैनी सॼे सिंधी क़ौम खे, सिंध जे रहंदड़ सभिनी 7 करोड़ माण्हुनि खे। ऐं असां बि हिते वेठा आहियूं वकीलनि सां यकजहती तौर ते ऐं वकीलनि खे सलाम जंहिं हिन मूवमेंट में जान विधी आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहा जिदोजहद जेका को आवाम जी आहे वकीलनि जी आहे इहा रंग लाहींदी इंशाअल्लाह ताला। कराची में अॼु क्रैकडाउन थियो आहे, सखर में थियो आहे, रतनगर में थियो आहे, छा बिबोले बाईपास ते थिए थो त उन खां पोइ रिज़ल्ट कहिड़ी निकिरंदी? यकीनन जॾहिं हेॾे इज्तिमा में ऐं जॾहिं हुन को अहिड़ो को एक्शन वरितो जिते आवाम खे एॾो वॾी एतिरी शिदत सां कावड़ ऐं चिड़ आहे ऐं त उहा ज़रूरु हुनजो रिएक्शन ॾींदी। सिर्फ़ु बबर लोते त ठीकु आहे माण्हू बिना हथियार जे ऐं बिना कंहिं जंग ऐं जहिड़े जे ख़्याल सां हिते कोन आया आहिनि ऐं बिना हथियार जे हिते वेठा आहिनि। उन ते हुकूमत पंहिंजो सभु कुझु करे सघे थी पर उनजा नतीजा तमामु ख़राबु निकिरंदा। सॼी सिंध उथी पवंदी ऐं सॼी सिंध जाम थी वेंदी ऐं ॾाढो बुरो नतीजो निकिरंदो। तंहिंजे करे हुकूमत खे घुरिजे त अहिड़ी ग़लती हरगिज़ न करे ऐं जेके बि हिते माण्हू आया आहिनि वेठा आहिनि ज़ाहिर उहो न मेलो घुमण आया आहिनि न कि शादी जे काज में आया आहिनि, सोचे सम्झी सभु कुझु पोइ आया आहिनि। ज़ाहिर हिकिड़े हुकूमत सां तनाज़ो आहे ऐं हिकिड़े जंग जे मैदान में आया आहिनि। हीउ जंग जो मैदान आहे। असीं मेलो घुमण कोन आया आहियूं, न असीं का शादी जो काज घुमण आहियूं काई ऐं पोइ ॾेई हलिया वेंदासीं। असां हिते वेठा आहियूं हर मक़सदु ख़ुदा न ख़ासि त को जेको बि नतीजो निकितो हुनजे लाइ असीं तयारु आहियूं। पार्टी जेको आहे हींअर जेको शहबाज़ सां मीटिंग कई ऐं को ड्रामो रचायो अथई 2 तारीख़ वारी मीटिंग कंदासीं, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? भाई यार इहो त टोपी ड्रामो आहे, सिधो चोर मचाए शोर वारो कमु आहे ऐं टोपी ड्रामो आहे। ऐं हुननि खे जीअं वकीलनि चयो त असांजा तारीख़ जेका तव्हां वरिती आहे इहे असांजा मुंशी वठंदा आहिनि। हाणे वज़ीर आज़म ऐं ॿी पार्टी हिकिड़ी वॾी जेका आहे सिंध में उन्हनि जा जेका गुहाण उहे तारीख़ूं पिया वठनि, कंहिंखां उहा तारीख़ूं वठनि, पाण ख़ुदि मुख़्तियार आहिनि ऐं तारीख़ूं पिया वठो। वरी तारीख़ 2 जी तारीख़ मिली आहे। सो बहरहाल हाणे इन ड्रामनि में क़ौम कोन ईंदी, क़ौम सुजाग आहे ऐं क़ौम हाणे ज़रा कोन इन शइ जो को नतीजो ज़रूरु निकिरंदो। कैंप जेसिताईं धरनो हूंदो वकीलनि जो तेसिताईं असीं हूंदासीं। असांजो इहो अज़म आहे ऐं इंशाअल्लाह ताला पोइ इन खां पोइ 10 ॾींहं थो हले 15 ॾींहं महीनो जेतिरो बि हलियो असीं इन में वेंदासीं पंहिंजो। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम। असां सिंध आबादगार बोर्ड जे तरफ़ां हिते आयल आहियूं ऐं पीर इशफाक जान सरहंदी क़यादत में ऐं 1 हफ़्तो थी वियो आहे असांखे हिते ईंदे ऐं असां चाहियूं था त इहे जेके केनाल निकिरी रहिया आहिनि उहे न निकिरनि, सिंध जे पाणी ते दाड़ो न लॻे। छोकरे सिंध जा ॿिया बि ज़मींदारनि जा हारियुनि जा मसइला आहिनि जीअं त ग्लोबल वार्मिंग बि हिकु इफेक्ट करे बि जंहिंजे करे सिंध में बरसातूं न पियूं पवनि। अगरि असां खां इहो पाणी खसियूं त पोइ सिंध जा माण्हू बुखिया मरी वेंदा, उञा मरी वेंदा। इन लाइ असां हुकूमत खे ऐं पंजाब जी हुकूमत खे ख़ासि तौर ते असां अपील था करियूं त केनाल जेके आहिनि उहे मंज़ूर न थियनि ऐं इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। अॼु असांखे 6 ॾींहं असां पीर चाचा इशफाक जान सरहंदी जी अॻवानी में
सिंध आबादगार बोर्ड जे तरफ़ां असां इत्तेहाद जे तरफ़ां असीं हिते आयल आहियूं ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त सिंध जी सूरत हाल पहिरीं खां ख़राबु आहे। सिंध में माण्हुनि खे रोज़गार कोन्हे को ऐं ॿियो जेको ही पंजाब असांजे पानी ते धारो हणी रहियो आहे, इहो असां हरगिज़ न करणु ॾींदासीं। ऐं अॻे ई सिंध में सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं पानी ते उते सिंध में कई खून बि थी वेंदा आहिनि, पर असां पंहिंजे पानी जो हिकिड़ो फुरो बि असीं पंजाब खे कोन ॾींदासीं। ऐं कोऑपरेटिव फार्मिंग जेकी आहे असां उनजे ख़िलाफ़ आहियूं ऐं फ़ौज खे जेको ज़मीन जी वलार करणु असां हरगिज़ न ॾींदासीं। टंडो मोहम्मद खान जा जेके बि आबादगार दोस्त आहिनि ऐं उहे सभु असां सां राब्ते में आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजे भरपासे इलाइक़े बदीन में उते पानी जी तमामु घणी खोट थींदी आहे, जिथे तमामु घणा फसलनि जो रेट बि कोन थींदो आहे। शुक्रिया, महिरबानी।